नाज़रीन भलीकार चवंदासीं ऐं हाणे ज़िक्र कंदासीं बोर मुतासिरनि जी बहालीअ ते ॼण त हिकु सवाल जो निशान लॻल आहे। सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ी हुकूमत हुजे उहो कहिड़ी रफ़्तार सां कमु कनि पिया ऐं इन ते पाण जाइज़ो वठंदासीं। इन सां गॾोगॾु सूबाई वज़ीर सईद गनी अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। हू चवे थो त तमामु घणो नुक़सानु थियो आहे बरसाति ऐं ॿोॾि सबबु। हुनजो इहो बि चवणु आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में 40% जेके कार्ड आहिनि उहे जाली आहिनि। नादरा सां जेको रिकॉर्ड आहे उहो लिंक्ड आहे, उहो हुन सां ॻंढियल आहे, पर हुनजे बावजूद बि इहा ॻाल्हि कई आहे सूबाई वज़ीर सईद गनी। ऐं हुनजो इहो बि चवणु आहे त जेके मुतासिर आहिनि उन्हनि जी बहाली तरजीह में शामिल आहे। ऐं सिंध हुकूमत जेके अंग अखर जारी कया आहिनि उन्हनि में बि ॼाणायो वञे पियो त हू मुतासिरनि खे जेके राशन आहिनि, खाधो आहे, पकल खाधो आहे, उहो बि फ़राहम कनि पिया। सीनियर सहाफ़ी आहिनि, तज़े निगार आहिनि इम्तियाज़ ख़ान फारान साहब मुख़्तलिफ़ इलाइक़नि जो दौरो बि कयो अथनि ऐं उन्हनि जी सॼी हिन मामले ते नज़र आहे, उहो उनखे ॾिसनि पिया। इम्तियाज़ ख़ान फारान साहब खे असां प्रोग्राम में वरितो आहे। फारान साहब प्रोग्राम में भलीकार चवां थो। वरी महिरबानी। फारान साहब ॾाढी ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे, तमामु घणियूं बरसातूं पयूं, 1700 मिलीमीटर बरसाति तारीख़ में वेझी तारीख़ में त नथी मिले ऐं 36 कलाक लगातार बरसाति पई। इहा बि हक़ीक़त आहे त सिंध हुकूमत हुजे या वफ़ाक़ हुजे हिकिड़ी हुकूमत इन मामले खे अकेले सिर मुंहुं नथी ॾेई सघे, पर आलमी दुनिया मदद बि कई आहे ऐं मुतासिरनि खे रेस्क्यू रिलीफ वारो मरहलो गुज़री वियो। पर हिन वक़्त ताईं जेको सिंध हुकूमत दावा करे पई त 50% पाणी निकाल कयो वियो आहे, पर अक्सर इलाइक़नि में अञा बि पाणी मौजूदु आहे। माण्हू पाणी में फाथल आहिनि, परेशान आहिनि, अच वञ जा रस्ता बंदि आहिनि। केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे पंहिंजे हस्ती तां मिटिजी विया। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? तव्हां बि पाण बि हिन सॼी सूरत हाल जो जाइज़ो बि वरितो आहे वेझो खां। कीअं था ॾिसो फारान साहब? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ॾिसो हाणे इहा हाणे चई सघूं था त इरिगेशन बिल्कुलु नाकाम थियो आहे। हाणे वरी माना ठीकु आहे, बोर्ड वारी में हुई, लगातार में हुई, उनखां पोइ बोर्ड वारी सिचुएशन ठही, बलूचिस्तान तरफ़ां पाणी अचण खां पोइ पाणी बीह रहियो, पोइ मंछर लेक वारो, हम लेक वारो मामलो थियो, बिल्कुलु ठीकु आहे, डिज़ास्टर हुयो। पर पोइ जॾहिं सभु शयूं ख़तमु थी वियूं, रुकिजी वियूं, दरिया में पाणी हेठि लही वियो, हाणे दरिया ताईं पाणी कीअं पुॼाइजे इहा ॻाल्हि इरिगेशन वारनि खे नथी अचे त मां सम्झां थो त इरिगेशन डिपार्टमेंट बिल्कुलु फेल आहे। हाणे इहा बिल्कुलु असांखे सभिनी खे चवणो पवंदो, छो जो अवांजा मुंहिंजा जेका बुज़ुर्ग आहिनि, जेका परॾाॾा आहिनि, या हुते जेका ॻोठ में वेठा आहिनि बुज़ुर्ग असांजा, हू पाण ॿुधाए था, उंगलियुनि ते ॿुधाईंदा त ईअं कयो, ईअं कयो, ईअं कयो, पाणी ख़तमु थी वेंदो। त ही इरिगेशन वारा एतिरा पढ़ियल लिखियल आहिनि, इंजीनियर पाण खे चुराईंदा आहिनि, हिननि खे इहा न आहे। हाणे माना वॾे वज़ीर खे कूड़ी कूड़ी रिपोर्टूं पंहिंजे वज़ीरनि खे, हाणे हू बि एतिरा सादा आहिनि त हिननि जी रिपोर्टनि में वाह 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 या ईअं ई ॾुखियो कमु आहे, ॾुखियो कमु आहे। बाबा एक्सपर्ट्स बि आहिनि, इंजीनियर खे छॾियो, ही रुगो माल कमाइण वारा आहिनि, हू जेका एक्सपर्ट वेठा आहिनि, जेका रिटायर्ड वेठा आहिनि, उन्हनि जी बि ॻाल्हि ॿुधो। इहा त हिकिड़ी ॻाल्हि इहा हुई, छो जो हाणे जेका आहे न वक़्तु ॾुखंदड़ सूरत हाल आहे, छो जो इहा अॻे त ठीकु आहे डिज़ास्टर हुयो, हाणे त सफ़ा नाकामी आहे न, सफ़ा इदारा ईअं वेठा पीडीए में अलाए छा आहे पीडीए में। बाबा जंहिंखे डिज़ास्टर खे मुंहुं ॾियण जी सलाहियत ई न आहे, छो था चओ त नेशनल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी, प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट। बाबा मां त सम्झां थो त ही पीडीए में हुजे या एनडीए में हुजे, ही डिज़ास्टर खे आणण लाइ मैनेजमेंट करण लाइ ठही आहे, उनखे मुंहुं ॾियण लाइ ठही न आहे। इहा सभु ॻाल्हियूं तकलीफ़ सां, मां छो जो मां ॾिठो आहे केतिरे इलाइक़नि में वियो आहियां, पर मां अॼु ताईं पंहिंजे ॻोठ शिकारपुर न वञी सघियो आहियां। माना सॼी सूरत ॿ टे भेरा हाणे माण्हू चओ था बाबा वञी सघो था, बाबा अहिड़े नमूने सां वञण बि ॻाल्हि आहे। सोलाई सां वञे त हुते घर भाती जेका आहिनि, रिश्तेदार जेका आहिनि, हू घटि में घटि असांखे साराइण, गाॾियूं त न ॾियनि। हाणे हुते फ़ोन जेको बि ईंदो आहे, गाॾियूं था ॾियनि असांखे। इहा मां सम्झां थो बिल्कुलु क्लियर आहे, हिन खे वरी ॾिसणु घुरिजे। ऐं सिंध सरकार हिकिड़ी ॻाल्हि चई हुई सेमिनार जे हवाले सां, एक्सपर्ट जेका आहिनि, आई थिंक त शर्जील इनाम मेमन चयो त प्रेस क्लब्स में ऐं ॿियनि जायुनि ते सेमिनार कया वेंदा, जंहिंमें एक्सपर्ट घुराया वेंदा ऐं ॿाहिरि जा डोनर वरी घुराया वेंदा, त हू साम्हूं रिपोर्ट पेश कंदा, उन्हनि जे भेट में हुतां जेका बि मदद हुजे उहा घुर कंदासीं। त इहा सभु किथे वई आहे? हाणे शुरू थियणु घुरिजे, हाणे नए सिरे सां
मां सम्झां थो त इहा सिंध जी सॼे पाकिस्तान, छो जो असां सिंध जी हिन महिल ॻाल्हि कयूं पिया, साउथ पंजाब भी उनमें शामिल आहे केतिरी हद ताईं, लेकिन ख़ासि तरह सां सिंध में वॾो नुक़सानु थियो आहे। असां नए सिरे सां अहिड़ा मॉडल ॻोठ ठाहे सघूं था, मॉडल ॻोठ, हिकु बार ॻोठ बि ठहिया मॉडल ॻोठ, मां सम्झां थो सॼी दुनिया वरी असांजा जेका सिंध जा वासी वेठा आहिनि सॼे दुनिया में, हू बि सपोर्ट कंदा, दुनिया बि सपोर्ट कंदी, अवां ऐं मां बि पाण बि निकिरंदासीं, असां बि निकिरंदासीं, असां पीणी करणी पई, असां पीणी कंदासीं। बिल्कुलु सही था चओ इम्तियाज़ साहब, पर हिन वक़्त ताईं का अहिड़ी शइ थिए कोन पई, अहिड़ी का शइ नज़र कोन पई अचे। टेंट सिटीज़ बि बाद में क़ाइमु कया विया, उन्हनि में बि मुतासिर चवनि था त उन्हनि खे खाधो पूरो नथो मिले, पकल खाधो मिले थो, उहो मुनासिबु कोन्हे को, ऐं केतिरा ई जेके माण्हू आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत उहे पंहिंजनि इलाइक़नि में वापसि बि विया आहिनि, जेके उन्हनि जा ॻोठ हुया, नंढा शहर हुया। जीअं हाणे केन शाह आहे त केन शाह मां अञा पाणी निकाल न थी सघियो आहे। कोडी जे हवाले सां ॿुधायो वञे थो त कोडी में पाणी मौजूदु आहे, मुख़्तलिफ़ इलाइक़नि में पाणी मौजूदु आहे। त हाणे उहो पाणी निकाल थींदो त ज़िंदगी बहाल थींदी न, उहो पाणी निकाल न थींदो त उहा ज़िंदगी जेका आहे उहा त बसि मफ़लूज ई हूंदी। मुंहिंजा भाउ मां इहे चवां थो न त हाणे किथे पाणी, हाणे रुगो सॼी हाणे का बि को परेशानी वारी ॻाल्हि न आहे न, रुगो हिकिड़ो कमु आहे, पाणी कीअं निकालजे। माना ही माना स्टडी न ठही सघे हाणे ताईं। हू लॻा पिया आहिनि हेॾा कट विझो, हेॾा कीअं बाबा, हू मशीनूं घुरायो, अच्छा बाबा छा था कनि, मशीन घुराए अहिड़ी जॻह हिन पासे खां पाणी निकाले ॿिए पासे उहो माना कढण पिया, त ख़बर पई त ओॾा कीअं वेंदो, अॻिते कीअं वेंदो। काफ़ी आहे न, मां सम्झां थो सिंध सरकार खे घुरिजे ऐं असां सभिनी मीडिया वासियुनि खे बि, त जेका एक्सपर्ट पुराणा रिटायर्ड आहिनि इरिगेशन जा ऐं जेका ॻोठ में वेठा आहिनि पूरा असांजा, उन्हनि खे गॾु करे हाणे उन सां सलाह वठिजे त भाई हीअं कीअं कजे, वरना त पाणी हाणे बीमारियूं शुरू, वबाई इमराज़ शुरू थिया आहिनि न, हुननि खे केरु रोकींदो। डेंगी, कालरा, फला सभु शुरू थिया आहिनि। त मां सम्झो थो, ऐं बाक़ी 25,000 वारो जेको हुयो त 25,000 असां विराईंदासीं, हुन में बि शिकायतूं आहिनि। पर हिकिड़ी ॻाल्हि आहे, हिकु त हू आहे जेका ज़रूरतमंद आहे, हुनखे 25,000 ॾियण बदिरां बाबा जेका बोर्ड मुतासिर आहे उन्हनि खे ॾियो। हाणे हुननि खे ज़रूरत आहे, वधि में वधि हुननि खे ज़रूरत आहे। केतिरा ई आहिनि कार्ड न थिया आहिनि न माण्हुनि जा, बाबा डीसी वटि आहिनि, सभु मुख़्तारकार वटि सभु लिस्टूं पयूं आहिनि त फलाणा ॻोठ में केरु केरु रहण वारा आहिनि। मूं शाहज़ाद जिलानी छो जो साथी हुयो, हाणे ज़ाहिर त हिकु पार्टी जो आहे, पाण ख़ैरपुर में अब बि सुञाणो था साईं, पर हुनखे मां हिकु इलाइक़ो हुयो हिते पंहिंजो ख़ैरपुर गंबट पासे, मूं हुनखे नंबर बि ॾिनो ऐं मूं चयो त यार भाउ शाहज़ाद इहे करिणो आहे, महिरबानी करे कर। त शाहज़ाद ऐं हुते ॻोठ वासी मूंखे फ़ोन करे जीअं ॿुधायो, मां सम्झो थो ईअं थियणु घुरिजे त हुते जरगो, जीअं जरगो थींदो आहे ईअं जरगो थियो। बाबा कंहिं अहिड़ो माण्हू आहे जेको फौरी जेके ज़रूरत आहे हुनखे पहिरीं फेज़ ते उन्हनि खे ॾिनो वञे, त उन्हनि खे ॾिनो हुयो, ॿिए फेज़ ते ॿियनि खे, ऐं बाक़ी काफ़ी ॻोठ में अहिड़ा माण्हू हुया, उन्हनि चयो न अलाह साईं असांखे सभु कुझु ॾिनो आहे, असां नथा घुरूं का बि शइ। अहिड़े नमूने सां माना हर ॻोठ में मौजूदु आहिनि न, बिल्कुलु सही करण जी ज़रूरत आहे। बिल्कुलु सही था चओ इम्तियाज़ साहब। अॼु सईद गनी सूबाई वज़ीर आहे, उन प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उनजो चवणु आहे त 40% जेके BISP जा कार्ड आहिनि उहे जाली आहिनि, त हिकु वॾो इंकिशाफ़ आहे। ऐं इन खां पहिरियां बि PTI हुकूमत में बि इन क़िस्म जी शयूं साम्हूं आयूं हुयूं। अॼु सूबाई वज़ीर सईद गनी पाण बि इन शइ जी तसली करे थो या तस्दीक करे थो त 40% जेके कार्ड आहिनि उहे जाली आहिनि। हाणे उहा ख़बर न आहे कहिड़े कंटेक्स्ट में चवे थो जाली आहिनि, ऐं या माण्हू जेके आहिनि उहे मुस्तहिक़ कोन्हनि, उन्हनि खे मिलनि पिया, या को ॿियो मामिलो आहे। ऐं ॿियो वर्कर्स कार्ड जी बि ॻाल्हि कई आहे त सिंध हुकूमत वर्कर्स कार्ड बि जारी कयो आहे, इन वारे सां तव्हां वटि कहिड़ी ख़बर आहे? उहो भलो कार्ड आहे, वर्कर्स कार्ड आहे, त हुनमें हिननि प्राइवेट जेका ख़ानगी स्कूल आहिनि हुनमें इजाज़त ॾिनी आहे त जेकॾहिं को वर्कर हुते पंहिंजे ॿारनि खे एडमिशन ॾियारींदो त हुनखे सिंध सरकार ॾियंदी ऐं कार्ड वसीले ॾियंदी। इहा आहे भली शइ आहे, छो जो हुनमें चकास बि थी सघे थी। हाणे इहे जी 40% जेको आहे माना जाली कार्ड आहिनि, त ॻाल्हि बिल्कुलु इहा ई आहे। मां तोखे चवां या तूं मूंखे चवे त फरहान भाउ या मां चवां अली यानी इहा ख़बर कूड़ी आहे, त हिन जो मतिलबु आहे मूंखे को ॿुधायो हूंदो न, ख़बर बि ॿुधाई हूंदी त ख़बर कहिड़ी कूड़ी आहे, या ख़बर में किथे फेरफार आहे ॿुधायो हूंदे न। हाणे जे हिननि खे 40% ॿुधाया आहिनि न, त का न का इंफॉर्मेशन ते ॿुधायो न। पहिरीं फर्स्ट फेज़ में त हुनखे बाबा ब्लॉक कयो, ब्लॉक करण खां पोइ अॻिते हलो त भाई हीउ कंहिं ठाहियो आहे, उतां ई ठाहिया आहिनि।
इन जा जेका को उहो हूंदा आहे उहो छा चवंदा आहिनि उनखे कोड जेको डिकोड बि कंदा आहिनि त हू ॾिसो किथे जो आहे सिंध सरकार इहे सरकार माना जेका ठाहे थी हुन तरफ़ां आहे त जाली कीअं थिया हीअ चयो त करप्शन थी आहे पोइ जाली न आहिनि उहो करप्शन करे उहो रजिस्ट्रेशन करण बदिरां ईअं ई सिधो सो जारी करे छॾियो सही। कि बाबा उनमें पैसा कीअं आया माना उनमें पैसा छो आया इहा सभु जांच बि करणु घुरिजे ईअं थोरी आहे। बिल्कुलु सही था चओ इम्तियाज़ साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो, ॾींदा इजाज़त, अलाह निगहबान।